नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे मसूद बुरगड़ी मां ख़बर ॾींदा हलूं त मसूद बुरगड़ी ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॻोठ हाजी हैदर बख्श जे रवासी नौजवान माशूक अली चयो आहे त असीं पीपी जा वोटर आहियूं ऐं ॿियो भेरो प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहियां। मूं मुसलसल बेरोज़गारी खां तंग अची पंहिंजो ज़ाती प्लाट विकिणे ज़मीन मक़ादे ते ॾिनी आहे। 2011 में हुन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA सईद अमजद शाह जीलानी जे पर्सनल सेक्रेटरी सईद जुम्मन शाह ऐं संदसि भाउ सईद अमीन शाह खे नौकरी ॾियण जे लाइ 40 लख रुपया ॾिना हुआ। हिन चयो त पैसा वठण खां पोइ हिन मूंखे 4 जाली आर्डर ॾिना, जंहिंमें पहिरियों आर्डर टाउन ऑफिसर जे 16 स्केल जो ॾिनो, जंहिंजी किथे बि जॉइनिंग न कराई। अहिड़ी रीति ॿियो आर्डर ॾिनाऊं 11 स्केल जो, जेको बि जाली निकितो, ऐं आख़िरी आर्डर असिस्टेंट लोकल गवर्नमेंट जो, जेको जाली निकितो। इहे सभु आर्डर जेके मूंखे ॾिना से सभु जाली निकिता आहिनि। हिन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध, IG सिंध, MPA मोहतरम शर्जील इनाम मेमण, MPA सैयद तारिक शाह जामोट ऐं वसवारनि इख्तियारनि खे अपील करियां थो त मूंसां इंसाफ़ कयो वञे। अर्ज़ु आहे त आउं ॻोठ हाजी हैदर बख्श मुदाणी जो रहासी आहियां। क़दीमी असीं वोटर आहियूं पीपल पार्टी जा। सईद अमजद शाह जे सेक्रेटरी जुम्मन शाह, पहिरीं उन मूंखां पैसा वरिता सब इंस्पेक्टरीअ लाइ 10 लख टोकन, पर उहो कमु न थियो त उन वापसि कया। पर उन जे भाउ वरी ॿिए चकर मूंखां टाउन ऑफिसर लाइ पैसा वरिता, जेके मूंखे पहिरीं आर्डर ॾिनो हुउमि टाउन ऑफिसर जो 16 स्केल जो, टाउन ऑफिसरी 11 स्केल जो। अहिड़ा हू मूंखे 3-4 आर्डर ॾेई चुका आहिनि। 3-4 आर्डर ॾेई चुका आहिनि ऐं मूं जॉइनिंग कई, पर जाली आर्डर निकिता। मूं इलाही माण्हुनि ब्रादरनि खे, पर कंहिं बि मुंहिंजी ॿुधी न। ऐं अॼु मजबूर थियो हीअ ॿी चकर प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहियां। अञा ताईं हल को कोन थियो आहे। ऐं लाचार थी वियो आहियां, मजबूर थी वियो आहियां, छो जो मुंहिंजी एज बि निकिरी चुकी आहे। मूंखां हिननि पैसा वरिता 2013 में, जिन जा टाउन ऑफिस जा पैसा मूंखां 40 लख ई वठी चुका। जॾहिं मूं हुननि खे अपील कई, उनजे ॿाहिरनि खे माइटनि दोस्तनि खे, हुननि चयो हा असीं ब्रादर करियूं था, ॻोठाणी करियूं था, पर को मसइलो हल कोन कयो। पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस में मूं इहा ई अपील कई हुई त मुंहिंजी मदद करियो, पर को खड़ तेल कोन पियो। बि अपील ॿिए चकर करियां थो, मजबूर थी मूंसां इंसाफ़ कयो वञे। मूं में एतिरो दम कोन्हे जो आउं वकील करे केस करियां। जेकी जमा पूंजी हुई मूं ख़र्च करे चुकियो आहियां। बराए महिरबानी हाणे मुंहिंजो आवाज़ु उथारियो वञे, जीअं आउं आवाज़ जो थोराईंदो रहंदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।